अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंजाबी ड्रामे जी ज़बरदस्त नई अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। बिल्कुलु दोस्तों, छो त अचण वारे एपिसोडनि में हाणे हिकु त तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां जेका नेक्स्ट एपिसोड जा एपिसोड ईंदा आहिनि हिन में। हाणे मां पोइ केस में तव्हांखे अॻे ई ॿुधायो हो त रावल वारा कॾहिं बि कोन छॾंदा सोरठ खे निकाह कंदा, पर हू पंहिंजे सौट सां निकाह जेको कराए थो हिते जेको आहे सांवल मथां अड़ी करे न करे मना करे। सांवल इहो सोचींदो त हिननि मूंखे मतिलबु जवाबु ॾियण जे लाइ सोरठ जो निकाह करनि था दिलावर सां ऐं रावल वारा, इन जे करे हू गुस्सो कंदो ऐं इहो निकाह न थियणु ॾींदो, कोशिशि कंदो मना कंदो। लेकिन रावल वारा पंहिंजी ज़िद ते अड़ंदा ऐं सोरठ खे कॾहिं बि मिल्कियत जो हिसो अलॻि ॾेई उनखे चाकर खां सांवल खान वटि कोन पुॼाईंदा। दोस्तों, अचण वारा एपिसोड ज़बरदस्त बहितरीनु हाई लेवल जा थियण वारा आहिनि। दोस्तों, असांखे ॾींदा इजाज़त। अगरि अपडेट सुठी लॻी त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। मौला तव्हांखे ख़ुशि रखे।